मुल्क भर की तरह शदादकोट में भी महंगाई के बायस अमीर और गरीब तबके से वाबस्ता अफराद चीखो पुकार करने पर मजबूर है और मौजूदा निगरान सरकार हर रोज़ महंगाई कम करने के मुख्तलिफ टोटकों तक महदूद, जबकि गरीब तबका परेशान और बेहाल। गरीब माण्हू दिहाड़ीदार था माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। ये गाॾियुनि वारा आहिनि की चवां हफ़्ते जा हफ़्ता 10 ॾींहं थी की चवां बीठा आहिनि। हिननि खे कार माण्हू अटो ॾिसे थो 130 रुपया किलो लॻो पियो आहे। हर शइ महांगाई थी आहे। कारोबार हूंदो त महांगाई जो फ़र्क़ु न पवंदो। हाणे कारोबार न आहिनि त महांगाई ते वॾो असरु पइजी वियो आहे। असां बराए महिरबानी वज़ीर आला चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के इहो अपील था कयूं, गुज़ारिश था कयूं त इन ते नज़रदानी ॾिनो वञे। गरीब माण्हू आहियूं, 5 सै में 6 सै में 7 सै में असांजो घर नथो हले। 10 भाती आहियूं, खाइण वारा नंढा ॿार आहिनि। असां लटे लाइ परेशान आहियूं, अटे लाइ परेशान आहियूं। बटालू चोट ते आहिनि, खंडु चोट ते आहे, अटो चोट ते आहे। असां ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहियूं। खुदा जो कसम आहे, मूंखे 10 ॿार आहिनि, 4 हिनमहिल कल्ह दवा खणी आया, 4 अॼु खणी वेंदुमि। एॾी परेशानी थी वई आहे, ख़ुदकशी करण लाइ तयारु थी विया आहियूं। एॾी महांगाई थी पई आहे। असांजी वज़ीर आज़म खे अपील आहे त असांजी सस्ता पिया कनि। ग़रीब वीचारा बुखनि में मरी वेंदा, अमीर अमीर थी वेंदा। असां ग़रीब माण्हू परेशान लॻा पिया आहियूं, ख़ुदकशी करण लाइ तयारु थी। पहिरीं ॻाल्हि त अहिड़ी महांगाई थी वई जेको जंहिं महांगाई जी कहिड़ी ॻाल्हि कजे उहो तव्हांखे बि ख़बर आहे। हिनमहिल ग़रीब गुरबो नथो हली सघे। बाक़ी जेके सरमाएदार आहिनि, ज़मीनदार वॾेरा आहिनि, उन्हनि जो वक़्तु सुठो थो गुज़रे। बाक़ी पहिरीं ॻाल्हि इहो असां चवणु चाहियूं था वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, साईं खे चऊं था, गुज़ारिश इहो था कयूं त उन जो महांगाई जो को हल कढनि। ज़रूरत इस अमर की है कि महंगाई को कम करके गरीब तबके को हद से ज़्यादा रिलीफ देकर उनकी परेशानियां दूर की जाएं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।